أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ليسوا سواء من أهل الكتاب أمة قائمة يتلون آيات الله آناء الليل وهم يسجدون يؤمنون بالله واليوم الآخر ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويسارعون في الخيرات وأولئك من الصالحين وما يفعلوا من خير فلن يكفروا والله عليم بالمتقين. صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जे मुक़ाबले में जेके यहूदी ऐं नसरानी दुश्मनी ऐं अदावत कंदे निर्वार थी चुका हुआ उन्हनि जे ज़िल्लत ऐं रुसवाईअ जो बयानु फरमायो। हिक तरफ़ खां अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे तसल्ली बि ॾिनी हुई त इहे यहूदी ऐं नसरानी तव्हांजो कुझु बि न बिगाड़े सघंदा। हाँ, ज़बान सां वात हाणे तव्हांखे दुख दर्द ज़बानी पहुचाए सघंदा, तकलीफ़ ज़बानी ॾेई सघंदा, बाक़ी एतिरी हुन में ज़रूरत ई नाहे। जे मुक़ाबले में लड़ाईअ जे लाइ जंग जे लाइ निकिता बि त पुठी ॾेई भॼंदा। हिक पासे खां इहा तसल्ली ॾिनी वई मुसलमाननि खे त ॿिए पासे खां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफ़ खां जेका उन्हनि जे मथां ज़िल्लत ऐं रुसवाई ता हयात क़यामत ताईं उन्हनि जे मथां जेका लानत उछलाए छॾी उनजो बयानु बि हुयो। त इन गुज़िरियल आयतुनि जे ॿुधण खां पोइ ज़हन जे अंदरि हिकिड़ो ख़दशो पैदा थिए पियो त चइबो यहूदी ऐं नसरानी सभु अहिड़ा आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने खां वठी नऊज़ बिल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम जन खे अखियुनि सां ॾिठूं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जूं ॻाल्हियूं पाक ज़बान मां पंहिंजे कननि सां ॿुधूं बि पंहिंजे किताब तौरात मूसा अलैहिस्सलाम जे मथां जेको नाज़िल थियो उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जूं सिफ़तूं आख़िरी पैगंबर हुजण जे हैसियत सां उम्मत मोहम्मदीअ जूं सिफ़तूं क़ुरान पाक जूं सिफ़तूं उन किताब तौरात में लिखियल हुयूं, अखियुनि सां पढ़ियूं, ॾिठूं, सम्झूं, उन जे बावजूद बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथां ईमान न आंदऊं। इख़्तिलाफ़ दर इख़्तिलाफ़ कंदा विया। वे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे पंहिंजे दावत ऐं तबलीग वारे मशीनरीअ में तंग कंदा, रुकावटूं विझंदा, नऊज़ बिल्लाह नाकाम करण जी कोशिशि कंदा रहिया। अल्लाह तबारक व तआला बदिले में तॾहिं त उन्हनि खे इहा ज़िल्लत ऐं रुसवाई ॾिनी। पोइ ज़हन में ख़दशो इहो पैदा थियो त सभु रिढूं थकारियूं हले छा, सभु हिक जहिड़ा हुया हले छा। उन जे जवाब में ॼण त अॼोके आयतुनि में अल्लाह तबारक व तआला फरमायो त तव्हांखे हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त लैसू सवाअ मिन अहलिल किताब, सभु यहूदी हिक जहिड़ा कोन। साईं पोइ तव्हां त सभिनी जे लाइ चयो लन यज़ुर्रुकुम इल्ला अज़ा वन युक़ातिलुकुम युवल्लूकुमुल अदबार सुम्मा ला युनसरून। उते त तव्हां चयो ई कोन्हे त कुझु किना आहिनि बेकार आहिनि नबीअ जे मुक़ाबले में था अचनि, बाक़ी कुझु वरी चङा बि आहिनि, तव्हां इहो चयो ई कोन्हे। अल्लाह ताला फरमायो तव्हां सम्झो लैसू सवाअ मिन अहलिल किताब, सभु यहूदी हिक जहिड़ा कोन। उम्मतुन क़ाइमतुन यतलून आयातिल्लाह, कुझु इन्हनि में अहिड़ा बि अथव जेके क़ुरान पाक जी आयतुनि जी तिलावत कंदा आहिनि, माना ईमान आणे चुका आहिनि। आना अल-लैल वहुम यसजुदून, रात जे पहर में तहज्जुद में कुरान पढ़ंदा अथव, नमाज़ पढ़ंदा आहिनि, रात जी तहज्जुद पढ़ंदा आहिनि।
युमिनून बिल्लाह, अल्लाह ते ईमान बि आणींदा आहिनि, वल यौमिल आखिर, क़यामत जे ॾींहं ते बि ईमान अथनि त क़यामत ईंदी, हिसाब किताब थींदो ज़रूर। व यअमुरून बिल मारूफ, चङाईअ जो माण्हुनि खे ॾस बि ॾींदा अथव। व यनहून अनिल मुनकर, बुराईअ खां माण्हुनि खे रोकींदा बि अथव। व युसारिऊन फिल खैरात, नेकी ऐं चङाईअ जो कमु जेको थींदो आहे कोशिशि करे अॻिराई कंदा आहिनि त जीअं असां बि अॻिते अॻिते हुजूं नेकीअ जे कमनि में, हर नेकीअ जे कम में जोड़ीअ ते शरीक थींदा आहिनि, पहल करण जी कोशिशि कंदा आहिनि। वउलाइका मिन अस्सालिहीन, अल्लाह से फरमायो यहूदियुनि में इहे जेके आहिनि इहे सदोरा अथव, इहे सालिह आहिनि। इन्हनि सिफ़तुनि सां ॻोल्हियो, इहे 4 सिफ़तूं जंहिंमें लभनि, उलाइका हुम सालिहून, इहे सालिह अथव, इहे सदोरा अथव। वमा यफ़अलू मिन खैरिन, इहे भलाईअ जा कम जेके बि कंदा न इन्हनि सिफ़तुनि वारा माण्हू, फलन युकफरू, उन्हनि सां नाजाइज़ी न थींदी। असांजी कावड़ ऐं गुस्सो उन्हनि जे मथां न हूंदो, उन्हनि जी नाक़दरी न थींदी जो उहे चङा कम कनि, असां उन्हनि खे बदिले में बुराई ॾियूं या उन्हनि खे सज़ा ॾियूं या उन्हनि जा चङा कम क़बूल न कयूं। वमा यफ़अलू मिन खैरिन, जेको बि चङो कमु कंदा, फलन युकफरू, उन्हनि जी बेक़दरी न थींदी, उन्हनि जो क़दुरु आहे। वल्लाहु अलीमुम बिल मुत्तक़ीन, अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जो उसूल ॿुधाईंदे फरमायो त अल्लाह चङे तरह ॼाणींदो आहे परहेज़गार ॿारनि खे। तव्हां सभु जो सभु पाण में हिकु जेतिरा, नंढा वॾा पोढ़ा पका सभु मुस्लमान गॾिजी पाण में वेहो, तव्हां मां कंहिंखे बि ख़बर न हूंदी त असां में सभिनी में पहुतल कहिड़ो आहे अल्लाह जो, नेक सालिह असां में वधीक कहिड़ो आहे, परहेज़गार कहिड़ो आहे, अल्लाह ताला सां करंट कंहिंजो ॻंढियल आहे, तव्हांखे ख़बर न हूंदी। अल्लाह जे फरमायो त मूंखे सॼी ख़बर हूंदी अथव। तव्हांखे इहा अखि कोन्हे का, तव्हांखे सुञाण कान्हे, हा तव्हां मां उहे माण्हू कुझु न कुझु सुञाण रखंदा जेके गहराईअ सां क़ुर हदीस खां वाक़ुफ़ हूंदा। मोमिननि, मुत्तक़ी, परहेज़गार, सालिहनि बाननि जूं सिफ़तूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि क़ुर पाक में पढ़ी चुका हूंदा, पोइ उन्हनि सिफ़तुनि सां सुञाणींदा त हिन माण्हूअ में उहे सिफ़तूं आहिनि। हा यार, 5 वक़्त निमाज़ में बि हूंदो आहे, हा यार दर्स तदरीस दीन जे तालीम जे मामले में बि गॾु हूंदो आहे, ऐं माण्हुनि खे चङाई बि ॾसींदो आहे, पाण बि चङो आहे, बुराईअ खां पाण बि बचंदो आहे, यार वस करे ॿियनि खे बि बुराईअ खां बचण जो ॾस ॾींदो आहे, हर चङाईअ में चङे कम में अॻिते अॻिते हूंदो आहे। असां हुनखे न ॾिठो आहे कॾहिं बुराई कंदे, आम जाम बुरो कंहिंसां ॻाल्हाईंदे, फसाद कंदे, न ॾिठो आहे। इहे सिफ़तूं जॾहिं गहराईअ सां पढ़ियूं अथसि, पोइ वरी उन्हनि खे ॻोल्हियोसीं, उन्हनि माण्हुनि में जॾहिं लभी वियूं त पोइ चवंदासीं न यार असां त मिड़ई आहियूं, पर हीउ माण्हू जेको आहे न असां में मिड़ई कुझु वधीक नेक अथव, छो त उन्हनि सिफ़तुनि सां हुनखे सुञातोसीं। अल्लाह तबारक व ताला नेकोकार माननि खे बि हिकु तालीम ॾिनी त तव्हां पंहिंजे पाण खे नेकीअ जे करे मथे सम्झो, पंहिंजे अंदरि बि इहे सिफ़तूं ॻोल्हिजो, जे इहे सिफ़तूं तव्हांजे अंदरि बि हुजनि त पोइ चई सघो था, ख़ुशि थी सघो था त तव्हां बि सालिह ऐं नेक हो। पर जे इहे सिफ़तूं न आहिनि तव्हां में त पोइ यादि रखो, पंहिंजे अंदरि इहे ख़ूबियूं पैदा कयो, ॿियनि जे ऐबनि खे न ॻोल्हियो, ॿियनि जे कमज़ोरनि कोताहिनि खे न ॻोल्हियो, उन्हनि ते तबसरो न कयो, ॿियनि जे अंदरि नेकियूं ॻोल्हियो। इहे सिफ़तूं जेके असां तव्हांखे ॿुधायूं था, इहे चङायूं ॻोल्हे करे पोइ उन्हनि जे बारे में फ़ैसिलो कयो त हा यार इहो चङो आहे, ऐं पोइ पंहिंजे अंदरि बि उहे सिफ़तूं पैदा कयो। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे त अल्लाह तबारक व ताला मुस्लमाननि जे ज़हन में जेको ख़दशो पैदा थिए पियो उनखे कढियो आहे। मुस्लमाननि सम्झो त शायदि सभु यहूदी हिकु जहिड़ा आहिनि, अल्लाह से फरमायो सभु बराबरि न आहिनि, कुझु हिननि 4 सिफ़तुनि वारा बि आहिनि जिन खे असां सालिहनि में शुमार कयो आहे। उन्हनि जे नेक अमलनि जी नाक़दरी असां वटि न थींदी, असांखे सॼी ख़बर आहे। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। हाणे जॾहिं गहरी नज़र सां ॾिठोसीं त इन्हनि आयतुनि, क़ुर पाक जे आयतुनि असांखे घणो कुझु सेखारियो। पहिरें नंबर ते सबक़ ही सेखारियो त अल्लाह तबारक व ताला इब्तिदा में 4 सिपारे जे मुंड खां वठी आयत नंबर 92 खां वठी तक़रीबन ही आयतूं अञा हलनि थियूं, 112 आयतूं असां 14 आयतूं 114 आयतूं बल्कि 15 आयतूं तिलावत करे चुका आहियूं। 15 आयतूं 115 आयतुनि ताईं आल इमरान 4 सिपारो तिलावत करे चुका आहियूं। अल्लाह तबारक व ताला इन्हनि आयतुनि में यहूदियुनि खे गॾे करे नाकाम, नाफ़रमान, उन्हनि जे चालबाज़नि, उन्हनि जे मथां लानत, उन्हनि जे मथां कावड़ गुस्से जो बयानु कंदो आयो आहे।
हिते हाणे चिठो करे फरमाई त मतां तव्हां असांजो इहो बयान सभिनीनि ॾे लेखियो, न न कुझु चङा बि अथव, सभु हिकु जहिड़ा बि न आहिनि। हाणे हितां सम्झ में आयो इन इहा अंदाज़ मां त लिल हुक्म अक्सर लिल कुल, चइबो त मुंड खां वठी फ़ैसिलो अक्सरियत जी बुनियाद ते थींदो आयो आहे। जंहिं क़ौम में अक्सर माण्हू बुछड़ा त बि चइबो आहे इहा सॼी क़ौम ई अहिड़ी। जंहिं मच्छीअ जे खॾे में अक्सरियत मच्छियुनि जी ख़राब, चइबो त सॼो खॾो ख़राबु आहे। जंहिं रिढुनि जे धण में अक्सरियत रिढूं बीमार, चइबो सॼो बीमार आहे। जेके उन्हनि सां सिहतमंद हूंदियूं उन्हनि खे बि ओड़ो लेखिबो आहे। त जंहिं क़ौम जे अंदरि अक्सरियत नेक, उन सॼी क़ौम ते इहो टपो भणिबो आहे त हे सॼा अहिड़ा अथई नेक। मालूम थियो त अक्सरियत जे बुनियाद ते गॾे करे हिकिड़ो फ़ैसिलो थींदो आयो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त हिकिड़ो ई माण्हू पंहिंजे क़ौम जे नज़रिए खे बयानु करण में हिकु अहिड़ो चिटो ऐं वाज़िब थी पवंदो आहे जो अकेलो माण्हू ई हिकु क़ौम सॾिबो आहे। जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम क़ुरान पाक में बयानु कयो आहे, इन इब्राहिम कान उम्मतन क़ानितन लिल्लाहि हनीफ़ा, अकेले सॼी हुनजो नज़रियो अहिड़ो हो, अकेलो बि ॼण त हिकु क़ौम हो। के माण्हू नज़रिए में, जिदोजहद में, सोच ऐं फ़िक्र में अहिड़ा इत्तिदाल पसंदि हूंदा आहिनि। दरमियाने सोच, फ़िक्र, हिम्मत ऐं मज़बूतीअ में अहिड़ा पका पुख़्ता हूंदा आहिनि जो हर माण्हू उन जे पोयां अची वेंदो आहे ऐं उनजो बयानु तर्जुमानी हर माण्हूअ जी तरफ़ खां थी वेंदी आहे। त पोइ चई वठिबो आहे त इहो अकेलो बि ॼण त क़ौम अथई। हिन जे बयान जे पोयां न सॼी अक्सरियत माण्हुनि जी अची वेंदी, त उन हूंदो त अकेलो आहे पर चई वठिबो आहे इहो अकेलो बि ॼण त क़ौम अथई। त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन इहा अंदाज़े गुफ़्तगूअ मां तव्हां असांखे हिकिड़ी तालीम इहा बि ॾिनी त फ़ैसिला जेके थींदा आहिनि, ॻाल्हियूं जेके थींदियूं आहिनि, दस्तावेज़ात जेके लिखिबा आहिनि, उसूल ऐं क़वानीन जेके ठाहिबा आहिनि, उहे अक्सरियत जे बुनियाद ते थींदा आहिनि। पोइ अक्सरियत जेकॾहिं चङनि जी हूंदी आहे त चइबो आहे चङा, पर क़ुरान पाक जिथे किथे चङनि माण्हुनि जी सिफ़तूं बयानु कंदे फरमायो आहे वलाकिन अक्सरहुम ला याक़िलून, अक्सर माण्हू असांजे इन ॻाल्हियुनि खे न सम्झंदा आहिनि। वरी किथे फरमायो वलाकिन अक्सर नास ला यालमून, अक्सर माण्हू ॼाण ई नथा रखनि। इहा अक्सरियत अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि अणॼाणनि जी अक्सरियत, कम अकुलनि जी अक्सरियत, नाफ़रमान जी बयानु कई आहे। त पोइ इन जे करे क़ुरान पाक गॾे करे समूरनि खे तंबीह कंदो आहे। पोइ उहो इंसान ॿुधण वारो पंहिंजे अंदरि उहा कमी ॻोल्हे, पोइ जे उहा कमी यहूद नसरान में लभे त बि उनजे मथां साॻी सज़ा, जे उहा साॻी कमी कोताही मुस्लमान में लभे वई त बि साॻी सज़ा। उसूल हिकिड़ो क़ुरान पाक सेखारे छॾियो। हाणे इन इहा उसूल जे सिखण खां पोइ हिकिड़ो सवाल पैदा थियो त साईं अल्लाह तबारक व तआला न फरमायो आहे त सभु यहूदी हिकु जहिड़ा न आहिनि, कुझु नेक बि आहिनि जिन जूं 4 सिफ़तूं ॿुधायूं हुयूं। अल्लाह ते ऐं आख़िरत ते उन्हनि जो ईमान आहे, राति जो क़ुरान पढ़ंदा आहिनि, तहजुद पढ़ंदा आहिनि, अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कंदा आहिनि ऐं नेकिन जे तरफ़ शौक़ सां वधंदा आहिनि अॻिते। साईं उन्हनि माण्हुनि जा के नाला ॿुधाईंदो जेके यहूदियुनि में मुस्लमान छा हुजनि, हिन सिफ़तुनि सां हुजनि, जंहिंजी तारीफ़ क़ुरान पाक कई आहे? आहिनि कहिड़ा नाला? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अब्दुल्लाह बिन सलाम यहूदियुनि जो वॾो आलिम हो। जॾहिं क़ुरान पाक जी तालीम पहुतसि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़बान मां नबूअत जे ऐलान जी ख़बर पियसि, पंहिंजूं सभु ॻाल्हियूं छॾे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ ते ईमान आणे वियो। उनखां उन जो भाउ बि उन जे पोयां मुस्लमान थियो। ॿिए नंबर ते हबश जो बादशाह नजाशी जेको हो, उन बार बार मुस्लमाननि खे परखियो, मुस्लमाननि जे नबीअ जूं ॻाल्हियूं परखियूं। पोइ पंहिंजे यहूदियुनि जे आलिमनि खे घुराए करे तौरात मां उन्हनि खां निशानियूं पुछियूं। पोइ उहे साॻियूं निशानियूं पाण सिखी करे सहाबा किराम जेके वापार जे इरादे सां या घुमण या कंहिं बि पंहिंजे ज़ाती रिश्तेदारी मामलात खे निमटाइण लाइ हबशा जे तरफ़ वेंदा हुआ, त उन्हनि सां मिली करे उन्हनि सां ॻाल्हियूं करे उन्हनि खां पुछंदो हो तव्हांजे मदीने में छा हाल आहे, तव्हांजे नबीअ जो छा हाल आहे, ॾेती लेती कीअं अथसि, छा अथसि कावड़ गुसो हुनजो कीअं आहे, हुनजी मोहबत शफ़क़त कीअं आहे, वाइदे जो कीअं आहे, ज़बान जो कीअं आहे, ख़ानदान में कीअं आहे, बचपन कीअं अथसि, सभु ॻाल्हियूं पुछंदो हो। तहक़ीक़ चङी तरह जॾहिं कयईं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मालूम थी वियो त हीअ असांजी जाखोड़ जेका करे थो न, अल्लाह ताला हिनखे ईमान जी दौलत सां नवाज़ींदो। हिकिड़े दफ़े ख़त मोकिलियोसीं, हिन ईमान इस्लाम क़बूल कयो। हुज़ूर जन ख़त जे ज़रिए दावत ॾिनी, हिन ईमान इस्लाम क़बूल कयो। इन जे ज़रिए इन जे हुकूमत जा अक्सर आम माण्हू मुस्लमान जो थी पिया, त इहा हुकूमत ई ॼण त मुस्लमाननि जी थी वई सॼी। उनखां पोइ नजरान जा कुझु
यहूदी ऐं नसरानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जेके बहस मुबाहिसो करण आया हुआ, सवाल जवाब करण आया हुआ, सूरत आल इमरान जे मुंड खां वठी हिन जो बयानु हो। उन्हनि मां बि कुझु नजरान जे नसराननि मां कुझु माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़बूल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो झुकी विया। हिकु अल्लाह खे मञे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते बैअत करे ईमान आणे विया। ऐं चोथे नंबर में हबश जा ऐं रोम जा कुझु ईसाई जॾहिं मुस्लमाननि ताक़त वरिती, जंगियुनि जे ज़रिए वॾियुनि वॾियुनि ताक़तुनि खे मुस्लमाननि टोड़ियो, जंग उहद में, जंग ख़ैबर में, जंग बदर में, जंग यरमुक में वॾियुनि वॾियुनि ताक़तुनि खे, वॾियुनि वॾियुनि कुवतुनि क़ौमुनि खे टोड़ियनि, वॾनि मुजाहिदनि खे जेके लड़ाकू जवान सरबारनि खे मौत ॾिननि, मारे विधनि, तॾहिं हिननि जी जॾहिं हाक हली वई तॾहिं चङनि भलनि माण्हुनि ॾिठो त न यार जेके सिफ़तूं तौरात में पढ़ंदा हुआसीं मुस्लमाननि जूं, ही त असांखे यहूदियुनि ऐं नसराननि जा आलिम सच नथा ॿुधाइनि, पर असां अॼु ॿुधी ॿुधी सम्झोसीं त उहे साॻियूं ॻाल्हियूं हुन में आहिनि, हे सची नथा कनि। त पोइ हबश ऐं रूम जे कुझु ईसाइनि बि ईमान इस्लाम आंदो हो, जंहिंजी तारीफ़ अल्लाह तबारक व तआला ॼण त हिन आयतुनि में करे मुस्लमाननि खे सेखारियो त मथां तव्हां सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झो, कुझु चङा बि अथव। त हाणे टे नंबर में हिननि आयतुनि जे सरसरी नज़र सां, गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त हिननि आयतुनि मां इहे सिफ़तूं बि मिलियूं त रब ज़ुल जलाल यहूदियुनि मां जेके माण्हू मुस्लमान थियनि था ऐं उहे जेके सुहिणियूं सिफ़तूं शरीयत मुहम्मदीअ जूं अपनाइनि था, अल्लाह ताला उन्हनि जी साराह करे थो। असां जेकॾहिं इहे सिफ़तूं अपनायूं त पोइ असांजी साराह छो कोन थींदी? ॼण त क़ुर पाक इहे सिफ़तूं ॿुधाए असांखे दावत ॾेई छॾी त तव्हां बि इहे सिफ़तूं अपनायो त पोइ उलाइक मिन सालिहीन जो ठपो तव्हां ते बि लॻंदो, तव्हांखे बि चवंदुसि त इहे सालिह आहिनि। हता के ॾिठो वियो आहे वॾनि वॾनि बुज़ुर्गनि, वॾनि वॾनि जयद आलिमनि ऐं ख़ुदि पैगम्बरनि सॻोरनि खां जेके दुआऊं मनक़ूल आहिनि, बुज़ुर्गनि किताबनि में लिखियूं आहिनि, उन्हनि में इहो लफ़्ज़ बि आयो आहे त वजअलना मिन सालिहीन, वजअलना मिन सालिहीन, वजअलनी मिन इबादिक सालिहीन, अहिड़े अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ दुआउनि में अचनि था। हर हिकु माण्हू पंहिंजे रब खां दुआ घुरंदो आहे त मुंहिंजा अल्लाह मूंखे सालिहनि में शुमार कर। ऐं हिते अल्लाह साईं थोरनि सिफ़तुनि ते फरमायो हिते सालिहनि, कॾहिं कॾहिं रब तबारक व तआला घणियूं सिफ़तूं बयानु करे चवंदो आहे इहे सालिह, हिते थोरनि सिफ़तुनि ते पंहिंजी महिरबानी ज़ाहिर कयईं। थोरियूं सिफ़तूं, उहे सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि? हिकु अल्लाह जे ज़ात ते ईमान हुजे, आख़िरत ते ईमान हुजे। असां मुस्लमाननि तक़रीबन सभिनी में इहो आहे, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला तव्हां आया त असांखे हिन ॻाल्हि ते क़ाइमु रखे। ॿी सिफ़त इहा अल्लाह ताला फरमाई त राति जो क़ुर पढ़े, तहज्जुद जी निमाज़, असां में अक्सरियत कमी आहे, थोरी रुगो हिमत कबी त इहा शइ पैदा थी पवंदी। ऐं ॿिए नंबर ते अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर, माना चङाई पाण बि कयूं, ॿियनि खे बि चङाई जो ॾस ॾियूं। वस हर हिकु पाण खां नंढे पंहिंजे दोस्त खे चङो चवंदो आहे, बुराईअ खे केर बि चङो कोन चवंदो आहे, बुराईअ खे बुरो ई चइबो आहे। पर कॾहिं उहा चई सघूं था, कॾहिं पाण ई कमज़ोर ऐं नथा चई सघूं, पर सम्झूं दिलि में ज़रूरु बुरो था, जेको आख़िरी दर्जो आहे। थोरी हिमत कजे, पाण बि बुराईअ खां बचिजे, ॿिए खे बि बुराईअ खां बचण जो ॾस ॾिजे, इन ते थोरो अमल हिमत करे अमल करे वठिजे। ऐं चौथी सिफ़त इहा आहे, हर नेक अमल में अॻिते अॻिते हुजे, चङाईअ जो सॾु थिए, नेकीअ जो सॾु थिए। जंहिं ॻाल्हि खे नेकी क़ुर हदीस बयानु कयो आहे, उहा नेकी हिनखे नज़र अचे त हिमत करे हुन में हथु विझे, ज़रा क़दम अॻिते वधाए। इहे चार सिफ़तूं रुगो अपनाए अल्लाह से फरमाए थो त इहे सालिह। थोरियुनि ॻाल्हियुनि ते सालिह हुजण जो सर्टिफिकेट थो मिले। त इहा क़ुर पाक पंहिंजे इन्हनि अल्फाज़नि सां ॼण त उम्मत मोहम्मद जे मुस्लमाननि खे दावत ॾिनी त तव्हां वॾा आलिम नथा थी सघो, न सही, तव्हां वॾा मुजाहिद मैदान में बीही करे शहादत जहिड़ो मुक़ाबिलो ऐं लड़ाई कोन था करे सघो, न सही, वॾा सियासतदान थी करे इस्लाम जे दिफ़ा जे लाइ वॾी कुवत पंहिंजी बाज़ूअ जी लॻाए नथा करे सघो, चलो न सही। ऐं भला जेकॾहिं तव्हांखे चऊं त क़ुर पाक जे पढ़ण पढ़ाइण वारो, हाफ़िज़नि आलिमनि वारो कमु कयो, वॾियूं ज़िमेदारियूं आहिनि जेके 24 कलाक माण्हू ॿधल आहिनि, उहे बि न सही, भला हे मुख़्तसिर त अपनायो, ही थोरियूं मुख़्तसिर सवलियूं आहिनि, हिमत कयो, इहे अपनायो, त बि मां चवां त इहे बि मुंहिंजा सालिह बाना आहिनि। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला ॼण त थोरियूं सिफ़तूं ॾेई करे दावत ॾिनी आहे, मां पंहिंजे बाननि में, सालिह बाननि में उन्हनि खे बि शुमार कंदुमि जेके मुख़्तसिर थोरियूं चार सिफ़तूं रुगो अपनाए अचनि। इन्हनि खे बि उन्हनि आलिमनि, सिद्दीक़नि, शहीदनि, सालिहनि सां गॾु उतारींदुसि। अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, उलाइक अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन।
अल्लाह ताला जिन बाननि ते इनाम कंदो आहे उन्हनि बाननि जो सिफ़तूं बयानु कयूं अथऊं। उहे 4 तबक़ा आहिनि बाननि जा। पहिरें नंबर ते अल्लाह जो इनाम थींदो आहे नबीअनि ते, पोइ सिद्दीक़नि ते, पोइ शहीदनि ते, पोइ वरी चौथे नंबर ते सालिहनि ते। हाणे सालिह चौथो नंबर अल्लाह ताला जिन खे नबीअनि सां गॾु सिद्दीक़नि शहीदनि सां गॾु पंहिंजे दर्जे में इनाम में शुमार थो करे। अल्लाह ताला थोड़ियुनि ॻाल्हियुनि ते इहो सालिह हुजण वारो टपो लेबल सर्टिफिकेट टिकेट ॾियण त ॾे पियो। अल्लाह ताला तव्हां असांखे इहे सभु शयूं नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे इन सालिहनि बाननि में बनाए। तॾहिं त अल्लाह ताला फरमायो वमा यफ़अलु मिन खैरिन, इहे बाना इहे 4 कम करण वारा, मा यफ़अलु मिन खैरिन, जेको बि न चङो कमु कंदा फलन युकफरु, उन्हनि सां नाजाइज़ कोन कंदुसि, उन्हनि जी बेक़दरी कोन कंदुसि। क़ुर पाक में ॿी जॻह ते अल्लाह ताला केतिरनि ई लफ़्ज़नि सां फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला शकूर क़दुरदान आहे। बंदो बेक़दरो थींदो आहे कावड़ ऐं गुस्सो ईंदो अथसि त जंहिं माण्हूअ जूं 99 चङायूं थियल हूंदियूं अथसि न, हिकु भेरो हुनजे तरफ़ खां बुराई थींदी अथसि त हुनजूं 99 चङायूं ई लोड़े छॾींदो आहे, चवंदो आहे ई अहिड़ो। बंदो बेक़दरो थींदो आहे। अल्लाह से फरमाए थो मां क़दुरदान आहियां। तव्हां इहे सिफ़तूं अपनाए त ॾिसो न, पोइ ॾिसो त मां तव्हांखे नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सालिहनि सां कीअं थो गॾियां। अल्लाह पाक तव्हां असांखे बि सालिहनि बाननि मां बनाए, उहे सिफ़तूं अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे फज़ल ऐं पंहिंजे महिरबानीअ सां अल्लाह पाक तव्हां असांखे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।